नौशरो फिरोज मां के खबर ॾींदा आहियूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ साती पुरगणीअ जे सूफ़ी फ़कीर मोहम्मद सचल लाड़क जो सालाना उर्स मुबारक खाही राहू में थी गुज़रियो, जंहिंजो आगाज़ संदसि मज़ार ते चादर चाढ़ण सां थियो, जंहिंमें फ़कीर जे फर्ज़ंदनि सोहबतनि शिरकत कई। उन मौक़े ते फ़कीर ग़ुलाम मुस्तफ़ा, फ़कीर गुल हैदर, फ़कीर साबिर हुसैन, डॉक्टर ग़ुलाम मुर्तज़ा मेमण, उस्ताद रायब अली लाड़को, एजाज़ ममनाई, डॉक्टर नादर अली सूमरो ऐं अमीर बख्शो सुरयो, फ़कीर दीन मोहम्मद गोपांग, मज़हर फ़कीर हेज़बानी, तालिब हुसैन मंगरियो ऐं ॿियनि चयो त सचल फ़कीर पंहिंजी सॼी ज़िंदगी इंसान ज़ात जी ख़िदमत कंदे गुज़ारी। पाण ओलिया अल्लाह सां गॾु बहितरीन हकीम पिणु हुआ ऐं मुख़्तलिफ़ जिस्मानी तौरु रूहानी मर्ज़नि में मुब्तला मरीज़नि जो इलाज करे खेनि सिहतयाब कयो। इहो ई सबबु आहे जो अॼु संदनि सालाना उर्स मुबारक ते सवें अक़ीदतमंद हाज़िरी भरे पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करे रहिया आहिनि। अॻवाननि चयो त संदन शाइरी माण्हुनि खे ख़ुदा तरफ़ माल करण जो रस्तो ॾेखारे थी। उनखे परखिण ऐं परोणण जी ज़रूरत आहे। उर्स जे मौक़े ते मुक़बिरे जे सहन में सूफ़ियाणे राग जी महफ़िल पिणु मुनक़िद कई वई, जंहिंमें सूफ़ी फ़नकार अब्दुल गनी सोलंकी सचल फ़कीर लाड़क जो कलाम ॻाए महफ़िल खे वजद तारी करे छॾियो। प्रोग्राम में लंगर जो पिणु एहतमाम कयो वियो।